बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। हमने हज़रत सलेमान फ़ारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु की लेसन रीडिंग कर ली थी। आज हम उसकी एक्सरसाइज करेंगे। हज़रत सलेमान फ़ारसी 9th क्लास आसान सिंधी। क्वेश्चन नंबर 1, हज़रत सलेमान रज़े किथे जो राकू हो? जवाब, हज़रत सलेमान रज़े फ़ारसी रज़े अस्फ़हान जे हिक ॻोठ जो राकू हो। अस्फ़हान जो ईरान का एक शहर है और ये उस शहर के गांव में रहते थे। क्वेश्चन नंबर 2, हज़रत सलेमान रज़े हक़ ने सजी ॻोल्हा लाइ कहिड़ियूं कोशिशूं कयूं? जवाब, हज़रत सलेमान जे वक़्त में ईरान ऐं इस्फ़हान में जेको आहे उन वक़्तु बाहि जी पूॼा कई वेंदी हुई। हज़रत सलेमान रज़े ईसाइनि खे इबादत कंदे ॾिठो तमामु घणो मुतासिर थियो ऐं उन्हनि खां ईसाई मज़हब बाबति मालूमात हासिल कई। उन वक़्तु शाम मुल्क में ईसाई मज़हब जो मर्कज़ हुयो। जॾहिं हज़रत सलेमान रज़े जे वालिद खे इहा ख़बर पई त इन्हनि हज़रत सलेमान खे ज़ंजीरनि सां ॿधी छॾियो। कुझु वक़्त खां पोइ हज़रत सलेमान रज़े खे इत्तला मिलियो त हीउ क़ाफ़िलो शाम वञी रहियो आहे। हज़रत सलेमान ज़ंजीरूं टोड़े अची क़ाफ़िले सां मिलियो ऐं शाम पहुतो। उते हिकु ईसाई पेशवा सां मिलियो। उतां खां पोइ मोरिया में हिकु बुज़ुर्ग वटि पहुतो। उन बुज़ुर्ग वफ़ात वक़्तु हज़रत सलेमान खे चयो त हाणे सुकून तोखे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि मिलंदो, जेको हिजरत करे यसरब ईंदो। उन जूं निशानियूं ही आहिनि त हू सदक़े जूं शयूं इस्तेमालु न कंदो ऐं हुदे में मिलियल शयूं इस्तेमाल में आणींदो। ऐं नंबर 3, संदसि ॿिन्ही कुल्हनि जे विच ते हिकु नबूअत जी मोहर हूंदी। हज़रत सलेमान रज़े क़ाफ़िले सां गॾु यसरब वियो। जॾहिं हज़ूर हिजरत करे मदीने पहुता तॾहिं हज़रत सलेमान हज़ूर पाक जी ख़िदमत में सदक़े जूं खजूर पेश कयूं। पाण सगुन में खजूर असाबनि में विरहाए छॾी। पोइ हज़रत सलेमान हुदे तौरु कुझु शयूं खणी वियो जेके हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तेमालु कयूं। नबूअत जी मेहर जी ज़ियारत करे हज़रत सलेमान मुस्लमान थियो। 3, इस्लाम क़बूल करण खां पोइ हज़रत सलेमान रज़े कहिड़ियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं? जवाब, इस्लाम क़बूल करण खां पोइ हज़रत सलेमान इस्लाम जे अहकामनि जी पूरी तरह सां पैरवी कई ऐं इस्लाम जी तालीम खे आम करण लाइ कोशिशूं कयूं। उसका है लफ्ज़ माना ऐं जुमला लिखो। लफ्ज़ नामवर यानी नाम वाला। हज़रत सलेमान हिकु नामवर साहबी आहिनि। नंबर 2, पेशवा मतलब रूहानी रहनुमा, पीर या इमाम, जैसे पीर पगार असर है। इसका जुमला होगा, हर कौम के एक पेशवा हूंदो आहे। नंबर 3, कारण का मतलब होता है वजह या किसी वजह या रीज़न। इसका जुमला, कुछ इंसान बगैर कारण जे ॿियनि खे तकलीफ़ ॾींदा आहिनि। ठीक है। नंबर 4, डस यानी पता चलना, एड्रेस मालूम होना। जुमला, मिस इशाल मुझे क्लास जो डस ॾिनो, यानी मिस इशाल ने मुझे क्लास का बताया। नंबर 5, फेरो यानी बदल जाना, चेंज होना, बदलना। तो जुमला है, अचानक दौलत मिलण सां कुछ माण्हुनि में फेरो अची वेंदो आहे। मौसम में फेरो आयो आहे, या इस तरह से आप कुछ भी बना सकते हैं। नंबर जी, हिन सबक मां इसमें ख़ास चूंडे लिखो। हज़रत सलेमान फ़ारसी, अस्फ़हान, शाम, यसरब, मदीना, हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हा ऐं मदायन। इन खां अलावा हिन सभ में हज़ूर पाक जो नालो बि आहे, पर उहो नालो असां इन करे न लिखियो त थी सघे थो असां एहतियात न करे सघूं, कॾहिं काफ़ी ज़मीन ते हुजे, कॾहिं काथे हुजे। इन खां बहितर माण्हू अहिड़ो पाक नालो लिखे बि न। तव्हां बि एहतियात कंदा कयो। पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।